इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, ATM के पास करो। मैं साफ ही हजरात से मुखातिब हूँ। ये प्रेस क्लब कराची में मीडिया के नुमाइंदगान बैठे हैं, मैं उनसे मुखातिब हूँ। आपने कलम उठाया हुआ है, आपके हाथ में साथी हजरात, आपके साथी हजरात से हमारी गुजारिश है, हम ये निहत्ते पुरअमन शहरी सिंध के दूर दराज इलाकों से आए हुए हैं। कोई दोस्त 2 दिन पहले निकला है, कोई कल निकला है, किसी ने रात तक सफर किया है। हम आपसे इल्तमास करते हैं कि आपने इंसाफ का कलम उठाया हुआ है। ये इंसाफ के मुतलाबी नौजवान ये इंसाफ मांगने के लिए कराची के रोडों पे आए हैं। हमें आप अपनी कलम की लाज रखिएगा। हमें इंसाफ कराने के लिए हमारे आवाज को आला हैवानों तक आपको पहुंचाना है। साफ हजरात, आपको हमारे आवाज को आला हैवानों तक पहुंचाना है। मालूम है उनके साथ जुल्म किया गया है। असी सरदार अली शाह साहब के गुजारिश आया था। अब छाना तो खेले चलो नौजवान कराची प्रेस क्लब में तमा नारो था, तमा चो था असी सिंध के नौजवानन के बराबरी के बुनियादन ते पर इहो तव्हांजो कहिड़ो इंसाफ़ आहे जो सिंध जे 18 ज़िलनि में तव्हां 33 ते उन्हनि खे पास कयो आहे, किथे 5 ॾींहनि ते पास कयो आहे, किथे 32 मार्कुनि वारनि खे ग्रेस मार्क ॾेई करे उन्हनि खे पास कयो आहे। असीं तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था त तव्हां हिननि खे पंहिंजा हक़ ॾियो। हिननि नौजवाननि खे तव्हां कहिड़ा हक़ ॾिना आहिनि? अॼु तव्हां जे सीटुनि ते वेठा आहियो, असांखे ख़बर आहे तव्हां सिंध में पीपुल्स पार्टी जे मंशूर उन जे मक़सद खे लॻायो आहे। रोटी कपिड़ा और मकान जी जाइ ते उन्हनि खे बुख ऐं बदहाली ॾिनी आहे। तव्हां रोडनि जा पैसा खाई वियो, नालनि जा पैसा खाई वियो, गटरनि पथरनि जा पैसा खाई वियो ऐं हाणे हिन नौजवाननि जूं नौकरियूं फॿाइण चाहियो था। असीं हरगिज़ तव्हांखे ईअं करणु न ॾींदासीं। ही सिंध जा नौजवान जिन खे तव्हां रोडनि ते निकिरण जे लाइ मजबूर कयो आहे, ही नौजवान असांजा भाउ, असांजूं भेनरूं हिते कराची प्रेस क्लब ते तव्हां खां पंहिंजो हक़ फिनी न पर तव्हां खां पंहिंजो हक़ छीनी वठंदासीं इंशाअल्लाह। अहिड़ा कहिड़ा तव्हां सां तयारु आहियो? सही त फिज़ा में बुलंद करे ॿुधायो। नामंजूर, नामंजूर, पॉलिसी नामंजूर हुई वो एटीएम पे हुई वो ही गुंडागर्दी बंद करो, ही दहशतगर्दी बंद करो, सेनागारी बंद करो। तुझे देने पड़ेंगे हम छीन के लेंगे हक हमारे, छीन के लेंगे हक।
स्टैंड करो लाइव देखिए मेरा प्यारा दोस्त तमाम परिपंदन खाया ना उनके हर्ष कंदोस तो मेहरबानी करे उन्हनि जी साइडूं वठो ऐं मथे चढ़ी न बीहो जीअं त तव्हां हुतां खां हेॾो ख़र्च करे आया आहियो ऐं पोइ वरी हिते अची वेही इहो तमामु तव्हांजे पंहिंजे फ्यूचर सां बिल्कुलु ग़लति आहे छो जो काफ़ी दोस्त इहो सोचीनि पिया त रुको असीं कासे में कारे में सड़ूं पिया बाक़ी दोस्त छाउनि में वञी वेही रहिया आहिनि मां उन्हनि खे हथु ॿधी अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे लाइन में अचो अदा मुजीब खे चवंदुसि त मुजीब साहिब जी जेका राइट हैंड साइड आहे इहा बिल्कुलु खाली पिया आहिनि दोस्त ऐं नूर हसन खोसो जेको असांजो चेयरमैन आहे उनखे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे पंहिंजी सिक्योरिटी खे मज़बूत बणायो त जीअं असां जल्द खां कामयाब थी वञूं ऐं उन खां पोइ वापसि निकिरूं पंहिंजे घरनि तरफ़ इंशाअल्लाह यकीन आहे रब ते मेरे पुख्ते इरादे खुद मेरी तकदीर बदलेंगे मेरे पुख्ते इरादे खुद मेरी तकदीर बदलेंगे मेरी किस्मत नहीं मोहताज मेरे हाथ की लकीरों की मेरी किस्मत नहीं मोहताज मेरे हाथ की लकीरों की अगर हमारो मकसद मजबूत है तव्हांजे मंज़िलनि में भले केॾियूं रुकावटूं अची वञनि केॾा जबर अची वञनि अव्हांखे परवाह न आहे छो जो जेके मक़सद खणी निकिरंदा आहिनि उहे इहो न सोचींदा आहिनि त पोइ ते छा थींदो उहो जेको मंज़ूर ख़ुदा हूंदो पर इंशाअल्लाह जेकॾहिं असांजा हौसला बुलंद आहिनि असांजी सोच मज़बूत आहे त अव्हांखे हक़ वठणा पवंदा हिते जेको हिननि पंहिंजा नवाज़ी करे अरविंद तहलकर में पंहिंजा ऑर्डर जारी कया आहिनि ऐं हींअर जेको सलाउद्दीन पाइवर साहब जेको असांजो जस्टिस आहे सरकार हाई कोर्ट में उन चयो हो त अगरि एसे बि मंज़ूर करियो फाइनेंशियल डिपार्टमेंट सां को मसइलो आहे त उहो असांखे ॿुधायो त उते एजी साहब चयो त असां 40 वारनि खे जेको आहे सो पंहिंजा ऑर्डर जारी करे छॾींदासीं ऐं कल्ह असांजो मोहतरम साहब सेक्रेटरी साहब लाइव अची ऐं असांजी तहरीक खे कमज़ोर बणाइण जे लाइ इशारो ॾिनो त असां 40 वारनि खे 2025 ताईं ऑर्डर न ॾेई सघूं छो जो हाणे असांजो अदलिया मज़बूत हुजे त असांखे ज़रूरु इंसाफ़ मिलंदो असांखे यकीन आहे त असांखे ज़रूरु मिलंदो आर्टिकल नंबर 25 he says that every nation of the Pakistan, every nation of the province, all the peoples of the Pakistan, they have equal rights, they have equal citizens, they have equal citizenship. So we have to take an action and inshallah we proud ourselves, we proud our motivation, we will success. We won! नारे जो आवाज भरपूर तरीके से अॼु असां पंहिंजा हक़ वठण आया आहियूं त उन्हनि खे ॿुधायो हिते कराची में त ही सिंध जा नौजवान पंहिंजे हक़ जे ख़ातिर जेसीं ताईं असांजी सिसीअ में साहु आहे रत जे आख़िरी क़तरे ताईं असां पंहिंजा हक़ वठंदासीं हर कंहिं माण्हूअ खे पर इहे न वठंदासीं साथी मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर इहे न वठंदासीं साथी को ॿारनि ॿारे ॾींदासीं को रंग रचाए ॾींदासीं ही गुंडागर्दी बंद करो ही सीना जारी बंद करो ही गुंडागर्दी मता अटके पेटी अपना दुआन था बंद करो तुझे देने पड़ेंगे तुझे छीन के लेंगे हम छीन के लेंगे दोस्त जेके ॿिया आहिनि महिरबानी करे उहे दोस्त अॻियां अचनि नौजवान
जेके तमाम घणे दुखियुनि हालतुनि खे मोड़ई ऐं पंहिंजूं डिग्रियूं सभिनी जे साम्हूं जेको असां साड़े रहिया आहिनि छाकाणि त हिननि खे पंहिंजा हक़ नथा मिलनि। साईं सरदार छा असांखे तव्हांजी नौकरी नथी खपे, ही डिग्रियूं साड़ियूं पिया छा करियूं? हाणे मजबूर थी वियासीं, हाणे ख़ुदकुशियूं कंदासीं, हाणे मरंदासीं, पोइ छा कंदासीं? तमाम परेशान थी चुका इंसाफ ना है छो भला, इंसाफ ना है छो भला, इंसाफ ना है छो भला। We want, 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 we साड़ियो डिग्रियूं साड़ियो कुझु कोन था खपे। ही पोतारी निज़ाम ही पोतारी ही नौकरी कोन निज़ाम असीं मरंदासीं पिनूं था असांखे नथी खपे। हे डिग्रियूं हलो, हे डिग्रियूं हलो, हे डिग्रियूं छो Notification!
बंद कयो।